हालानी खां इकबाल गाड़ी जी रिपोर्ट पेश कजे थी। हालानी जे तारीख़ी शहर में अकबर्स वेलफेयर एसोसिएशन, रीडर फोरम हैदराबाद ऐं समाजी वर्कर इकबाल गाड़ी पारां किताबी मेलो लगायो वियो आहे। हिन किताबी मेले जो इफ्तिताह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA सैयद इब्रार अली शाह जन कयो। मेले में शरीक शाइरनि अदीबनि जे वॾे अंग शिरकत कई, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ पासनि खां शागिर्दनि शहरनि तरफ़ां मेले में रखियल किताबनि जी ख़रीदारी कंदे पाक TV न्यूज़ नेटवर्क सां ॻाल्हाईंदे MNA सैयद इब्रार अली शाह चयो त तारीख़ में उहे क़ौमूं ज़िंदा रहंदियूं आहिनि जेके इल्म सां वाबस्ता रहंदियूं आहिनि। मेले में शहरनि जी आमद रफ़्त जो सिलसिलो हलंदड़ आहे, जॾहिं त ही किताबी मेलो अञा हिकु ॾींहुं जारी रहंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अकबर्स वेलफेयर एसोसिएशन, प्रेस क्लब हालानी, हैदराबाद रीडर्स फॉर्म, इकबाल गाड़ी ऐं ॿिया सहाफ़ी जेके आहिनि ऐं उन्हनि सां गॾोगॾु आकिल शाह यादगार कमेटी, असां सभिनी जो इहो कोशिशि हुई त असां हिते हालानी शहर जे अंदरि 2, 3 ऐं 4 तारीख़ ते 3 रोज़ा किताबी मेलो जेको आहे मुनक़द कयूं ऐं इन सिलसिले जे अंदरि सभिनी भाइरनि असां सां वधि में वधि जेको आहे ताउन कयो आहे। ऐं मक़सदु इन जो इहो त जीअं अॼुकल्ह असां ॾिसूं था पिया, असांजा स्टूडेंट्स, असांजी जेकी नौजवान नसल आहे उहा किताबनि खां परते थी वई आहे। किताबनि जी जॻह ते उन्हनि जे हथनि में जेके आहिनि उहे मोबाइल आहिनि। त असांजो जेको मेलो लॻाइण जो मक़सदु इहो आहे त जीअं असां राग़िब कयूं शागिर्दनि खे, असां पंहिंजी नौजवान नसल खे, त जीअं हुननि जो किताबनि सां शौक़ु वधे। ऐं इनशाअल्लाह असां ॾिसी रहिया आहियूं त मुख़्तलिफ़ स्टूडेंट्स जेके आहिनि, नौजवान नसल, टीचर्स जेके आहिनि उहे हिते अची रहिया आहिनि ऐं किताबनि जी ख़रीदारी करे रहिया आहिनि। ऐं इनशाअल्लाह असांखे इहा उमेदु आहे त इहो मेलो असांजो जेको आहे किताबी मेलो जेको आहे इहो कामयाबु थींदो ऐं हर साल 2, 3 ऐं 4 जनवरीअ ते इहो मेलो जेको आहे इनशाअल्लाह लॻायो वेंदो। इन में तव्हांजो असांखे ताउन जी जेकी ज़रूरत आहे, जेके असांजा ॿुधण ॾिसण वारा आहिनि, तव्हांजे तवसुस सां असां इहो पैगाम पहुचायूं था त जिन खे इहा ख़बर न आहे त उन्हनि ताईं इहो पैगाम पहुचाए वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो बहुत ज़्यादा खुशी हुई कि आज के इस दौर में जबकि किताबों से लोगों की दिलचस्पी दूर होती जा रही है और सोशल मीडिया का दौर है, उसके अंदर डॉक्टर ज़फ़र अवान साहब और इकबाल गाड़ी साहब, जो खुद भी एक अदीब हैं, उनकी जानिब से इस तरह की एक पुररौनक और एक पुरफ़िज़ा मेले का इनेकाद करना, ये यकीनन इल्म दोस्त लोगों के लिए किसी ख़जाने से कम नहीं है। और माशाल्लाह यहाँ पर लोग आ रहे हैं और हर मौजू के ऊपर यहाँ पर किताब दस्तयाब है और यहाँ से हम लोग भी ख़रीदारी कर रहे हैं। और ये ऐसे समझें कि आज के दौर में इस तरह के मेलों का इनेकाद करना ये अपने इल्म दोस्त होने का सबूत है और इल्म के शायकीन के लिए ये एक बहुत बड़ी नेमत है। मेहराबपुर, हालानी और इसके इर्द गिर्द के जो शहरों के लोग हैं, मैं सबको दावत देता हूँ कि इस मेले के अंदर एक बार ज़रूर आएँ और अपनी पसंद के मुताबिक जो है वो किताबें खरीद करें। तमाम रियायत सां 50% खां वधीक रियायत सां अहिड़ा किताब, अनमोल किताब वठणु खपनि, ख़रीद करणु खपनि। कुझु असां ख़रीद बि कया आहिनि ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। जदीद इल्म, नवां इल्मनि में इज़ाफ़ो थींदो इंशाअल्लाह ताला। वधीक किताब ख़रीद करणु खपनि। सभई दोस्त आया आहिनि, अहिड़ा मेला लॻंदा रहनि, इल्मनि में इज़ाफ़ो थींदो, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजो तावन बरक़रार रहंदो, मेला मचंदा रहंदा इंशाअल्लाह ताला। जीअं त ही जेको किताबी मेलो लॻो आहे, असांजे हिन हालानीअ में पहिरियों दफ़ो लॻो आहे। असीं साईं डॉक्टर साहब जा ऐं साईं भाऊ इकबाल जा शुक्रगुज़ार आहियूं, जी असांखे टाइम ॾिनो ऐं असांखे दावत ॾिनी त हिते मेले में अचो ऐं अची किताब ख़रीद कयो। असीं हिते शागिर्दनि समेत आया आहियूं ऐं असां हितां बिल्कुलु किताब बि ख़रीद कया आहिनि ऐं शागिर्दनि खे बि किताब ख़रीद करण जी सलाह ऐं मशवरो ॾिनो आहे। उहे बि किताब ख़रीद करे रहिया आहिनि। हीउ किताबी मेलो तमामु बहितरीनु लॻो आहे, इल्म में वात विच जे लाइ तमामु भलो कमु आहे। साईं जन जा असीं निहायत शुक्रगुज़ार आहियूं।